लाड़काने का ब्यूरो चीफ अकबर सिंधी जी रिपोर्ट मुताबिक चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी शहीदन जमहूरियत जी मज़ारत ईद जी नमाज़ अदा कई। ईद जी नमाज़ खां पोइ मुल्क जे इस्तेहकाम अवाम जी खुशहाली ऐं विच ओभर ख़ासि तौर ते फ़लस्तीन में अमुन लाइ दुआऊं घुरियूं वयूं। नमाज़ खां पोइ बिलावल भुट्टो सरदारी शहरियुनि सां मिलिया, हथ मिलाया ऐं भाकुर पाता। ईद जी नमाज़ खां पोइ चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी शहीद जमहूरियत जी मज़ारुनि ते हाज़िरी भरी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ारुनि ते फातिहा पढ़ी। बेगम नुसरत भुट्टो, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं शहीद मीर शाहनवाज़ भुट्टो जी मज़ारुनि ते गुल चाढ़िया। बिलावल भुट्टो सरदारी सां गॾु निसार खोड़ो, सैयद मुराद अली शाह, कायम अली शाह ऐं ॿियनि अॻवाननि पिणु ईद जी नमाज़ अदा कई। MPA लाड़काणो, जमील अमन सुमरो, खुर्शीद जुणेजो, सुहेल अनवर सियाल, गुलाम मुस्तफ़ा लखारी, अब्दुल फताह भुट्टो, अब्दुल वाहिद हाले पोट्रो ऐं एजाज लखारी पिणु साणस गॾु हुआ। मोहम्मद अली भुट्टो, AD भुट्टो, असद भुट्टो, अनवर बुरड़ो, दीदार भुट्टो, वकार भुट्टो, सरफराज खोखर, इमरान जतोई, शफीक चांडियो, एजाज शेख ऐं ॿिया बि ईद जी नमाज़ में शरीक थिया।